रिकॉर्डिंग थे यार और फोटो कड्डी ला और माशाल्लाह से सदारती उम्मीदवार के लिए अल रयान पैनल की तरफ से मुझे नामजद किया गया था और आज अल रयान पैनल जो है पूरा वो हम दस्तबरदार करते हैं IMM नगर के हक के अंदर और बस दुआ कि अल्लाह ताला बस है और हम सब टीचर्स हैं और टीचर कास्ट के लिए काम करेंगे माशाल्लाह और सबको मुबारकबाद खुश मेहरबानी औज़ु बिल्लाहि शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इंतहाई थोराइतो आहियां साईं अब्दुल रज़ाक शुरो साहब जो साईं मोहम्मद मूसा खोखर साहब जो साईं इकबाल अहमद ज़ई साहब जो जिन जी महिरबानी सां जेकी कल्ह वारी इलेक्शन हुई उन जे सिलसिले में अॼु असां वेठासीं असांजा वॾा वेठा ऐं उन में इहा शइ थी जो साईं वारनि जेको आहे सो मूं ते महिरबानी कई आहे ऐं जेको पंहिंजो पैनल हुयो उन पूरे पैनल खे जेको आहे सो उन्हनि हथु खणायो आहे मुंहिंजे हक़ में ऐं इंतिहाई साईं वारनि जो पूरे सिंध जो थोराइतो आहियां ख़ासि करे हैदराबाद जे उस्तादनि जो ऐं 5 साल असां अॻ में ख़िदमत कई आहे इंशाअल्लाह ताला साईं वारनि वरी असांखे मौक़ो ॾिनो आहे असां इन ते जेको आहे पूरो लहंदासीं महिरबानी अलाह साईं जॾहिं खां पैनल जा फार्म भरिया हुआ डिस्ट्रिक्ट जा उन ॾींहं खां वठी 2 पैनल हैदराबाद ज़िले ते आम्हूं साम्हूं आया हुआ ऐं काफ़ी जदोजहद थी हुई ऐं काफ़ी मतिलबु ॿिन्ही ज़िलनि में जेको एक्टिविटियूं बि हुयूं पर अॼु असांजे वॾे याम ख़ान शोरो मिनिस्टर इरिगेशन ऐं उन जे हाउस जे तहत असां जेको आहे पंहिंजे अल रयान पैनल खे जेको आहे खणायो आहे ऐं हुननि बि वॾी दिलि सां मुंहिंजी ॻाल्हि खे ऐं मुंहिंजे रिक्वेस्ट खे एक्सेप्ट कयो आहे ऐं इकबाल अहमद ज़ई ऐं संदसि जेको पैनल हो उन सां गॾु मुंहिंजो प्यारो भाउ ग़ुलाम हुसैन नगारी ऐं जेके ॿिया दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे सलाम थो करियां त जिन मूंखे इज़त ॾिनी आहे ऐं इंशाअल्लाह आउं उन्हनि खे बि वचन थो ॾियां त आउं उन्हनि सां गॾु आहियां ऐं हुननि असां सभु जेको आहे अली अहमद जे हक़ में विथड़ा थिया आहियूं ऐं आउं उन मां बि सुठी उमेद रखां थो त उहे इंशाअल्लाह हैदराबाद ज़िले जे अंदरि उस्तादनि जे लाइ सुठो मतिलबु हिकु सुठी तरह सां उस्तादनि जे हितनि जे लाइ विढ़ंदो ऐं उन्हनि खे पंहिंजा हक़ वठी ॾींदो। मूंखे इहा उमेदु आहे त हुन जो सॼो पैनल
उस्तादनि जे लाइ भरपूर कोशिश कंदी। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, तव्हां सभिनी दोस्तनि जी वरी बि सभिनी खे सलाम करियां थो। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु जेको असांजो इलेक्शन सुभाणे थियणो 29 तारीख़ ते 2 पैनल हुया, हिकु उस्ताद दोस्त पैनल ऐं ॿियो अलरहमान पैनल सां मुक़ाबिलो हो, जंहिंमें अलरहमान पैनल जे दोस्त अलरयान पैनल जे दोस्तनि साईं सदाती उम्मीदवार इकबाल मंज़ई असीं उनजा थोराइता आहियूं। त हुन अॼु रिटायरमेंट जी वरिती आहे, पंहिंजे दोस्तनि सां हुन रिटायरमेंट वरिती आहे। थोरो मां तव्हांजे पैनल जे उस्ताद दोस्त पैनल जे हक़ में हथु खणां थो। उन जे लाइ साईं अब्दुल शोरो, साईं मोहम्मद मूसा पुत्र ऐं ॿिया दोस्त ऐं ॿिया आहे हाउस जी महिरबानी जिन वेही करे इहो जेको आहे सो असां सभिनी खे गॾु कयो। असां सभु उस्ताद आहियूं, असांजे हिक ॿिए सां गॾु हलिणो आहे। असां तालके में फेरिंग कंदा आहियूं, घर में बि इनशाला गॾु हूंदासीं ऐं गॾिजी करे उस्तादनि जे जेके मसइला आहिनि असांजा जेके इंसेंटिव उन्हनि जे लाइ जदोजहद कंदासीं। इनशाला तव्हां बि मञींदासीं। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां मुबारक। इंशाल्लाह। Bismillahirrahmanirrahim. Kaum senlagari alian kanan jodoh senang kartun niat kaum latifah baju hotejar bayan asan panel saya Abdul Razak Chotu साहब जी अगवानी में कयो। माशाल्लाह असां पंहिंजी जेका आहे जिले जो रोशन बरक़रार रखंदे पंहिंजे बाक़ाइदा इलेक्शन जो इशू कोशिश कईसीं। लाज़मी है कंदा पाइन कुछ दोस्तनि जे मफ़ाद में कंदा पाइन असां दोस्त के उन्हनि जी पंहिंजी कोशिशूं साईं वरिती आहे। पंहिंजो पूरो दोस्ती भाइटी जो किरदारु अदा कंदे साहब वटि असां अॼु पंहिंजे आयल सदर असां पाण पंहिंजे हाणे 11 जी टीम जो हिसो थी पंहिंजे